उनका ख़ुसूसन अर्ज़ कंदुसि एजुकेशन डिपार्टमेंट प्राइमरी ऐं सेकेंडरी के तव्हीं पंहिंजा सब उस्ताद हाज़िर करियो, जेके वास्ता आहिनि, जेके वसीला आहिनि, जेके तव्हां वटि कॉन्टेक्ट आहिनि, सभिनि खे चओ। ऐं मुंहिंजी गुज़ारिश आहे असांजे सिंध एम्प्लॉइज़ अलायंस के महिरबानी करे तव्हांजो जेको व्हाट्सअप ग्रुप आहे उनखे वधीक स्ट्रांग करियो, उन में हर डिपार्टमेंट जा माण्हू शामिल करियो ताकि हिकिड़े सर ते माण्हू न ॿिए चई फौरन पहुचनि। ॿी ॻाल्हि जेका असीं मिस था करियूं, मुमकिन आहे ग़लति हुजां, असां मुतालबो बि हुकूमत खां करियूं पिया ऐं असांजे साम्हूं हुकूमत जो हिकिड़ो नुमाइंदो वेठो आहे, MPA साहब जी ऑफिस साम्हूं आहे। वफ़द जी सूरत में न सब जा सब गॾिजी हलूं। साईं खे हिकिड़ी दरख़्वास्त हिकिड़ो याददाश्त तव्हां ॿुधियो अथव, तव्हां असेंबली में असांजे लाइ ॻाल्हायो। असांजे एजुकेशन डिपार्टमेंट जी हिकिड़ी अती जॾहिं स्ट्रीम जो प्रोग्राम खटे थी त असांजी हीर सो सिजावल जी MPA उनखे असेंबली में वठी वञे थी, असेंबली में उनखां ॻाल्हाए थी। असीं पंहिंजे MPA साहब वटि हलूं, हुनजे साम्हूं इहा ॻाल्हि रखूं। त मुंहिंजी असांजे अॻवाननि खे गुज़ारिश आहे त अॼु साईं एजाज़ शाह का टाइम